अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। एक बेरे जो ज़िक्र है तो अमीरुल मोमिनीन मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम कंहिं जगह ते वेठा हुया त खेन खां थोरो परे काफ़िर बीठा हुया। एक फ़क़ीर उन्हनि काफ़िरनि वटि आयो ऐं उन्हनि खां कुझु घुरियाईं। उन्हनि काफ़िरनि मज़ाक जे तौर ते अमीरुल मोमिनीन हज़रत मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾांहुं उमाणे छॾियो, जेकी साम्हूं ई वेठा हुया। उन फ़क़ीर हाज़िर थी करे कुझु घुरण जे लाइ हथु वधायो। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु 10 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ी उन जे हथनि जी तिरीअ ते दम करे छॾियो ऐं फ़रमायूं मुठ बंदि करे छॾियो ऐं जिन माण्हुनि तोखे मोकिलियो आहे उन्हनि जे साम्हूं वञी खोलियो। काफ़िर उहो मंज़र ॾिसी खिलण लॻा त ख़ाली फूकण सां छा थो थिए, पर जॾहिं फ़क़ीर उन्हनि जे साम्हूं वञी मुठ खोली त उहा सोने सिके सां भरियल हुई। ही करामत ॾिसी कई काफ़िर मुसलमान थी विया। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम मुसलमाननि जा चौथा ख़लीफ़ा आहिनि। पाण मक्के शरीफ़ में पैदा थिया, 10 सालनि जी उमिरि मुबारक में इस्लाम क़बूल कयऊं। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वालिदा मोहतरमा संदन नालो हैदर जॾहिं त वालिद संदन नालो अली रखियो। रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम खेसि असदुल्लाह जे लक़ब सां नवाज़ियो। असदुल्लाह जी माना आहे शेर खुदा, यानी अल्लाह पाक जो शींहं। मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मुहाजिरीन अव्वलीन यानी इब्तिदाई में हिजरत करण वारा ऐं अशरे मुबशरा यानी उहे 10 ख़ुशनसीब सहाबा जिन खे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम नालो वठी करे जन्नत जी बिशारत ॾिनी, उन्हनि मां आहिनि। ग़ज़वाए बदर ओहद वग़ैरह में शरीक थिया। संदन शुजात ऐं बहादुरी तमामु घणी मशहूरु ऐं मारूफ़ आहे। मुसलमाननि जे 3 ख़लीफ़े हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत खां बाद पाण मसनद ख़िलाफ़त ते तशरीफ़ फ़रमा थिया। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु 4 साल 8 महीना ऐं 9 ॾींहंनि ताईं ख़िलाफ़त जूं ज़िम्मेदारियूं निहायत अहसन ऐं ख़ूब अंदाज़ सां अंजाम ॾिनियूं। 17 या 19 रमज़ान मुबारक सन 40 हिजरी जो हिकु ख़बीस ख़ारिजी जे कातिलाना हमले सां सख़्तु ज़ख़्मी थी पिया ऐं 21 रमज़ान शरीफ़ आचर जी राति शहादत माणी। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत थिए ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम जन जो शान निहायत ई बुलंद ऐं बाला आहे। संदन फ़ज़ाइल आसमान जे तारनि ऐं वारीअ जे ज़रनि वांगुरु बेहद ऐं बेशुमार आहिनि। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम फ़रमायो, मन कुंतु मौलाहु फ़ अलीयुन मौला, यानी जंहिंजो मां मौला आहियां उनजो अली मौला आहे। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, ए अल्लाह पाक जेको अली सां महबत करे तूं उन सां महबत फ़रमा ऐं जेको अली सां दुश्मनी रखे तूं उन सां दुश्मनी फ़रमा। जिस किसी का मैं हूँ मौला उसके मौला हैं अली, है ये कौले मुस्तफ़ा मौला अली मुश्किल कुशा। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम फ़रमायो, अलीअ जे चहिरे खे ॾिसणु इबादत आहे। मुस्लिम शरीफ़ जी हदीस पाक में आहे ऐं उन जा रावी यानी हदीस बयान करण वारा पाण हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम आहिनि।
फरमाइनि था मूंखे उन ज़ात जो कसम जेको दाणे खे चीरींदो यानी दाणे मां वण कढे थो, उन ज़ात जो कसम जंहिं रूह खे पैदा कयो, बेशक रसूल हाशिमी मुहम्मद अरबी मूंसां वाइदो फ़रमायो आहे त मूंसां महबत न रखंदो पर मोमिन, ऐं मूंसां बुग़्ज़ यानी दिलि में दुश्मनी न रखंदो पर मुनाफ़िक़। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मौला अली शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजुल करीम जूं तमामु घणियूं आला ख़ूबियूं आहिनि। खेनि हदीस पाक में बाबु मदीनतिल इल्म यानी इल्म जे शहर जो दरवाज़ो चयो वियो आहे। संदन जी शुजात बहादुरी जी का मिसाल नथी मिले। इहो बि चयो वियो त ला सईफ़ इल्ला ज़ुल्फ़िकार वला फ़ता अली, यानी जवान नाहे पर अली ऐं तलवार नाहे पर ज़ुल्फ़िकार। आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था, बहरे तस्लीम अली मैदान में सर झुके रहते हैं तलवारों के। यही मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तक़वा, संदन परहेज़गारी, संदन इश्क़ रसूल, संदन मोहब्बत इलाही, संदन ज़ौक़ इबादत, मतिलब त बेशुमार औसाफ़ आहिनि जेकी असांखे मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी पाकीज़ा सीरत मां सिखण जे लाइ मिलनि था। मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उन्हनि आला औसाफ़ ऐं कमालात मंझां हिकु अहम वसफ़ शेर खुदा जो ज़ुहद ऐं दुनिया खां बेरग़बती बि आहे। उहो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़ुसूसी औसाफ़ मां हिकु वसफ़ आहे ऐं उहा वसफ़ अहम आहे। पंहिंजे दौर जा तमामु वॾा मुहद्दिस हज़रत सैयदना सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, सहाबा किराम अलैहिम रिदवान मां सभ खां वधीक सभ खां वॾी उमिरि वारा अमीरुल मोमिनीन अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुया। साहबी रसूल हज़रत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हिकिड़ी हज़रत मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फ़रमायो, ए अली, अल्लाह पाक तोखे अहिड़ी ख़ूबसूरती सां नवाज़ियो आहे जो हिन खां वधीक पसंदीदा सींगार सां उन कंहिंखे नाहे सींगारियो। उहा अल्लाह पाक वटि नेक माण्हुनि जी ज़ीनत आहे, यानी दुनिया खां बेरग़बती। पोइ हाणे न दुनिया खे तोसां को मतिलबु आहे न तोखे उन सां को ताल्लुक़। ए अली, अल्लाह पाक तोखे मिस्कीननि जी महबत अता फ़रमाई आहे। सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम भाइरो, हिन हदीस पाक में मालूम थियो ज़ुहद यानी दुनिया खां बेरग़बती ख़ूबसूरती आहे। ऐं ख़ूबसूरती बि कहिड़ी? अल्लाह पाक जे नेक ॿारनि जी ख़ूबसूरती, उहा ख़ूबसूरती जंहिंखे अल्लाह पाक पसंदि फ़रमायो आहे। ऐं मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शान त क़ुर्बान वञिजे जो अल्लाह पाक खेनि पंहिंजे हिन पसंदीदा ख़ूबसूरतीअ सां आरास्ता कयो आहे। काश असांखे बि दुनिया जी बेरग़बती नसीब थी वञे, काश दिलि मां दुनिया जी महबत निकिरी वञे, अल्लाह ऐं रसूल जी महबत दिलि में ईअं समाइजे जो कंहिं ॿी शइ जे लाइ दिलि में का जॻह न रहे। अल्लाह पाक क़ुरान करीम में इरशाद फ़रमाए थो, पंहिंजी निगाह उन माल ऐं असबाब ॾांहुं न खणो जंहिंजे ज़रिए असां केतिरनि ई क़िस्मनि जे काफ़िरनि खे फ़ाइदो खणणु ॾिनो आहे। आलिम सगुरा फ़रमाइनि था, इहो हुकुम असल में असां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जे लाइ आहे। यानी असां मुसलमाननि खे फ़रमायो वियो आहे त ए महबूब जा ग़ुलामो, तव्हांखे महबूब जे सदक़े में कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं अता थियूं। तव्हांखे ईमान मिलियो, इस्लाम अता कयो वियो, क़ुरान करीम ॾिनो वियो, अहिड़े प्यारे महबूब जे दामन रहमत सां तव्हां नवाज़िया विया। पोइ प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में इंशा अल्लाहुल करीम तव्हांखे जन्नत जूं हमेशह रहण वारियूं नेमतूं बि अता कयूं वेंदियूं। इहो सभु कुझु काफ़िरनि खे किथे नसीब? तंहिं करे काफ़िरनि खे मिलियल दुनियावी फ़ानी माल असबाब ॾांहुं निगाह न खणो, उन्हनि खे हरगिज़ लालच वारनि निगाहुनि सां न ॾिसंदा करियो। ए आशिक़ाने रसूल, इहा हक़ीक़त आहे, दुनिया फ़ानी आहे, उहा जल्द ई फ़ना थी वेंदी। हिते जेतिरो बि ऐश करे वठूं, जेतिरो बि माल जमा करे वठूं, आख़िरकार फ़ना थियणो ई पवंदो। दुनिया मां ख़ाली हथे वञिणो ई पवंदो। असां सभई इहा ॻाल्हि ॼाणूं था, पर अफ़सोस
दुनिया माल ऐं दौलत हितां जे फ़ानी नेमतुनि जी महबत असांजे दिलनि में घर करे वई आहे। अफ़सोस, काश असां दुनिया जे बदिरां आख़िरत जा तलबगार बणिजी वञूं। अल्लाह पाक क़ुरान पाक में इरशाद फरमाए थो, ए हबीब अवां फरमायो, छा मां तव्हांखे उन्हनि शयुनि खां बहितर शइ ॿुधायां? ॿुधो, उहा हीअ आहे त परहेज़गारनि जे लाइ उन्हनि जे रब वटि जन्नतूं आहिनि जिन जे हेठां नहरूं जारी आहिनि, उन्हनि में उहे हमेशह रहंदा। ए महबूब, माण्हुनि खे फरमायो त छा मां तव्हांखे दुनियावी मालो दौलत, सोन चांदी, कारोबार, बाग़नि, उम्दा सुवारियुनि ऐं बहितरीन मकाननि खां सुठी उम्दा ऐं बहितर शइ ॿुधायां? ॿुधो, उहा अल्लाह पाक जे कुर्ब जो घर यानी जन्नत आहे। हिन में खीर, माखी, पाकीज़ा शराब जूं नहरूं वही रहियूं आहिनि। उहा जन्नत परहेज़गारनि जे लाइ आहे ऐं उहे उन में हमेशह रहंदा। मुसलमाननि जे चौथा ख़लीफ़ा हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजुल करीम फ़रमाइनि था, ॿुधी वठो, बेशक दुनिया मुंहुं मोड़े वञी रही आहे ऐं आख़िरत अची रही आहे। उन्हनि ॿिन्ही जा तलबगार आहिनि। तव्हां दुनिया जा तलबगार न बणिजी वञिजो, आख़िरत जा तलबगार थिजो। बेशक अॼु अमल जो ॾींहुं आहे, अॼु हिसाब न आहे। सुभाणे अमल जो वक़्तु न आहे, हिसाब जो ॾींहुं आहे। प्यारा इस्लामी भाइरो, असांजे आका मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ोहद जी कहिड़ी न शान निराली आहे। पाण अमीरुल मोमिनीन हुया, ख़लीफ़तुल मुस्लिमीन हुया, ताज तख़्त संदन जो हुयो। पाण चाहिनि हा त ऐश ऐं इशरत सां भरपूर ज़िंदगी गुज़ारीनि हा, पर सदन ज़ोहदो तक़वा वारी, सब्र ऐं क़नात वारी ज़िंदगी गुज़ारण खे पसंदि फरमायाऊं। हज़रत सुवेद बिन गफ़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां अमीरुल मोमिनीन हज़रत मौला कायनात अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजुल करीम जी ख़िदमत सरापा अज़मत में दारुल इमारा कूफ़े में हाज़िर थियुसि। संदन आॾो जवन जी मानी ऐं खीर जो हिकु प्यालो रखियलु हो। मानी ख़ुश्क ऐं एॾी सख़्तु हुई जो कॾहिं पंहिंजे हथनि सां ऐं कॾहिं गोॾनि ते रखे टोड़े रहिया हुआ। उहो ॾिसी मूंखे पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बानी खे मूं चयो त अवां ईअं छो था कयो? अवां कुझु हज़रत अली करम अल्लाह ताला वजुल करीम जे हाल ते रहम कयो ऐं उनखे ताज़ा मानी ॾियो। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हा जी कनीज़ बानी चयो त पाण पंहिंजे ज़ुहद जे करे ईअं फरमाइनि था। अल्लाह